दुनिया जा ठाह पंहिंजी जगह ते आहिनि, पर अल्लाह सां ठाह वॾी शइ। हे जेको वेठो आहे न, ही वेहण तो जो वॾो खुश नसीबी वारो वेहण ते। हिक दफ़े हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु बाज़ार में बीठो, कड़त कयो न, अगराई कयो मूंखे परचाइण में। अल्लाह तो चए कुरान में सूरत हदीद 27 नंबर पारो, साबिकू इला मग़फ़िरह। हिक ॿिए खां अगराई कयो, मुसाबिक़त चइबो आहे गोए भॼण खे। डोड़ियो हिक ॿिए खां अॻु वठो मूंखे परचाइण में। पर असां दुनिया जे हर कम में गोए तकड़ हर ॻाल्हि कंदा आहियूं, पर अल्लाह खे परचाइण में कोई तकड़ नथो करे। वल मुरसलीन वला आली व सहबी व अहली बैती अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फलम्मा तराअल जमआन क़ाल अस्हाबु मूसा इन्ना लमुद्रकून क़ाल कल्ला इन्न मय्य रब्बी सयहदीन। फ़अौहयना इला मूसा अनिज़रिब बिअसाकल बहर फन्फलक फकान कुल्लु फिरकिन कत्तौदिल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। सब साथी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ए करबला की खाक इस एहसान को न भूल, तुझ में खून में न लागे जिगर गोशे बतूल। तंगवानी जामो जामो मोहतरम साथियों, भाऊ अली गौर ऐं उन जी जमात जफ़ाकश माण्हू आहिनि। अल्लाह साईं हिक हिक दोस्त जी मेहनत क़बूल फरमाए।
साईं अली गौर सां गॾु साईं जमील अहमद सॼे ॻोठ वारनि मर्दनि या आमड़ियुनि भेनरुनि क़ुरान में पंहिंजा 2 रुपया जिन ख़र्च कया आहिनि, अल्लाह उन्हनि जा 2 जान भला करे। जेके विखूं खणी आया आहिनि, रब सभिनी जे कदम कदम ते रहमतूं फरमाए। तकलीफ़ न समझो तो पोइ थोड़ो दुरूद शरीफ़ जंहिं पढ़ियो आहे वेझा अचो थोड़ो। तकलीफ़ थिए त पोइ ख़ैर आहे, तकलीफ़ न समझो, छो त विठी सुठी शइ न हूंदी आहे। अल्लाह जी रहमत उन्हनि जे वेझो थींदी आहे जेका नेकी जी तरफ़ वेझो थींदा आहिनि। क़ुरान में लिखियल आहे, इन्न रहमत अल्लाह करीब मिनल मोहसिनीन। ख़ुदा जी रहमत उन्हनि जे वेझो आहे जेके ख़ुदा खे राज़ी करण जे वेझो थींदा आहिनि। अल्लाह बिल्कुलु वेझो थियण लाइ तयार आहे। तूं असां सिर्फ़ु वेझा थियो, रब ठहण लाइ तयार आहे, सिर्फ़ु तूं असां ठाहिण लाइ तयार थियो। माण्हू ॾिसो न, कंहिंजो पाण में मसइलो थी पवंदो आहे त पोइ हिक ॿिए खे ठाहिण जा चोॿोल पाण में कंदा आहिनि। जंहिं ॾे कंहिंजो हिसाब हूंदो आहे पोइ चवंदा आहिनि यार ठाह जी ॻाल्हि थिए। दुनिया जा ठाह पंहिंजी जॻह ते आहिनि, पर अल्लाह सां ठाह वॾी शइ। रब पाण ठाहिण जे लाइ ऐलान कया आहिनि क़ुरान में। कादे फरमाए साबिक़ू इला मग़फ़िरह, हिक ॿिए खां चढ़त कयो न, अगराई कयो मूंखे परचाइण में। अल्लाह थो चए क़ुरान में सूरत हदीद 27 नंबर पारो, साबिक़ू इला मग़फ़िरह, हिक ॿिए खां अगराई कयो। मुसाबिक़त चइबो आहे गोए भॼण खे, डोड़ियो हिक ॿिए खां अॻु वठो मूंखे परचाइण में। पर असां दुनिया जे हर कम में गोए तकड़ हर ॻाल्हि कंदा आहियूं, पर अल्लाह खे परचाइण में कोई तकड़ नथो करे। हर एक जे अक्सर नौजवान जी ज़बान ते ईअं हूंदो, आओ बाबा पढ़दा थे नमाज़, पढ़दा थे, अल्लाह ने तौफ़ीक़ ॾींदो, दुआ कर। रब परचाइण में अञा तूं असांजो सही ख्याल न बणियो। अल्लाह से सम्झ ॾे। हे जेको वेठो आहे न, ही वेहण तुंहिंजो वॾो ख़ुशि नसीबी वारो वेहण थियो। तुझे इलाइक़े जा ॿिया बि माण्हू हूंदा, पर अल्लाह साईं उन्हनि खे ही महफ़िल नसीब को न कई अथव। अल्लाहु अकबर, ही सुणे नबी जो वरसो तो विराइजे, ख़ुश नसीब आयो क़ुरान नबीअ खे वरसो थी मिलियो अथव। एक दफ़े हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु बाज़ार में बीठो, माण्हुनि खे ॾिठई त उहे पैसे जी ॾेती लेती में परेशान हुआ। दौलत जे हिर्स हवस में माण्हू परेशान हुआ। कंहिंखे ॾियण जो फ़िक्र, कंहिंखे वठण जो फ़िक्र। इन दौरान जी हज़रत अबू हुरैरा इहो मंदर ॾिठो, अफ़सोस में अची चवण लॻो, तव्हां हिते वेठा हो, होॾे सोणो मोहम्मद पंहिंजो वरसो विराए रहियो अथव। सोणे नबी लाइ चवण लॻुनि, सोणो वरसो विराए रहियो अथव। क़ौमूं सुराआ, जियो इहो ऐलान ॿुधऊं, डुकंदा डुकंदा सभु सोणे नबी जे तरफ़ आया। हुननि जी दिल में इहो ख्याल आयो त असां शइ ॾेई, सामान ॾेई पैसा वठंदा, ताजर हूं दुकानदार हूं, जे नबी पैसा विराए थो, बिना सामान ॾियण जे मुफ़्त में पैसा वठूं, केॾो न मज़ो थी वेंदो। उन्हनि इहे सम्झो त नबी साईं खे पैसा न टोकरनि उहे विराए रहियो आहे। दुनिया वारनि जो ख्याल दुनिया जे तरफ़ हूंदो अथव। हिर्स हवस में उन्हनि जो ज़हन हो, सम्झनि पिया त नबीअ खे पैसा न टोकरनि विराइजनि था। जीअं हुज़ूर वटि पहुता, लमी यजिदू फीहि इल्ला ज़िक्र अविल क़ुरान औ मजालिसल इल्मी
ॾिठऊं त हिकिड़ा माण्हू रब जो ज़िक्र पिया करनि, हिकिड़ा माण्हू ख़ुदा जो क़ुरान पिया पढ़नि, हिकिड़ा माण्हू सोणे नबी खां क़ुरान जा मसाइल पिया सिखनि। टिन क़िस्मनि जूं महफ़िलियूं, टिन क़िस्मनि जूं ॾिठऊं टोला। हेॾो कॾहिं पैसा ऐं दिरहम ऐं दीनार नज़र न आया। अल्लाहु अकबर। उन वक़्ति चवण लॻा अईनमा कुल्त या अबा हुरैरा, अबू हुरैरा तूं चएं पियो त नबी वरसो थो विराए, हिते त कुझु बि कोन थो नज़र अचे। ॾोकड़ सां मुहबत, पैसे सां मुहबत करण वारे जी दीद में पैसा हा। उन्हनि चयो त अबू हुरैरा कूड़ ॻाल्हाई हुई, नबी पैसा किथे थो विराए, हिते त हिकिड़ा ज़िक्र था करनि, क़ुरान था पढ़नि, हिकिड़ा क़ुरान जा मसइला पिया सिखनि। हज़रत अबू हुरैरे फरमायो, बेवकूफ़ो नादानो, दुनिया जी मोहब्बत रखण वारो, नबीअ जो वरसो के ॾोकड़ ऐं पैसा कोन अथव, हुज़ूर जो वरसो इहो क़ुरान अथव जेको वारिसनि में विराइजी रहियो अथव। क़ुरान सुणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां लाइ मिलियो अथव। हिन दिलबर में कहिड़ी शइ आहे जेका तूं असांजे फ़ाइदे लाइ न आहे? हिन जे पढ़ण सां घर में सुकून अची वेंदो अथव। अल्लाह जे नाले ऐं रब जे क़ुरान में उहो राज़ रखियल अथव। दुनिया जी दवा में कंहिंखे सुकून अहिड़ो न अचे, क़ुरान में सुकून ई सुकून अथव। फरमाए अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। रब फरमायो खबरदार, मुझे जिक्र में, मुझे कलाम में दिलनि जो सुकून अथव। खामोशी सिर्फ पढ़ण वारी ॻाल्हि अथव। अल्लाह साईं फरमायो, वइज़ा कुरियल क़ुरान फस्तमिऊ लहू। तव्हांजा ॾिड़ा, तव्हांजूं ज़मीनूं, तव्हांजा सीना रहमत सां भरण मां रब जो कमु। अल्लाह जी रहमत न हूंदी त पोइ तव्हां सां मुसीबतुनि में जकड़जी वेंदासीं। अल्लाहु अकबर। अॼु सॼो ॾींहं जो अक्सर सो असांजा जुहान मोबाइल में अथव ऐं ग़लति इस्तेमालु घणो थी रहियो अथव, सही इस्तेमालु घटि अथव। अल्लाहु अकबर। जंहिं क़ुरान खे खोले रहमत ऐं शिफ़ा मिले, अॼु असांजो नौजवान उन ॻाल्हि खां परे आहे कान न साईं? साईं अब्दुर रहीम पठान रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो हो, अदा सां मुसलमाननि खे क़ुरान जी सुञाण ईअं ई कोन अथव जीअं हिकिड़े हमरा खे सोन जी सुञाण न। नए मूं हिकिड़े हमरा सोन जो वॾो टुकड़ो लथो, कंहिं जॻह तो सोन जो वॾो टुकड़ो हथ आयो। हाणे बि किथे किथे दीवाननि जा अहिड़ा किथे किथे माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे, वॾो सोन जो साईं जमील अहमद टुकड़ो वॾो। साईं मुफ्ती अब्दुर रहीम पठान जी क़ब्र ते अल्लाह साईं रहमतूं फरमाए, तव्हांजी एरी जो इल्म जो